गबड़ वेठो ॻोठ फोड़ी थी रवासण नाले कोड़ा ख़ातून जो पंहिंजे 3 मासूम ॿारनि समेत बासर वॾेरनि जमाल नारे जो, ज़ाहिद नारे जो, इमाम बख्श नारे जो ख़िलाफ़ प्रेस क्लब खोड़ा साम्हूं एहतिजाज कंदे कोड़ा ख़ातून रोईंदे साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु ज़ुल्फ़कार नारे जो हीरोइनी नशे आहे, जेको रोज़ मूं ते तशद्दुद मारकुट कंदो आहे, जंहिं घर जो सामान पिणु नशे जे करे खपाए छॾियो आहे। हाणे मुंहिंजो हीरोइनी मुड़ुसु ॿनी खपाए रहियो आहे, जेका ॻोठ जा बासर वॾेरा ख़रीद करे रहिया आहिनि। जिन वटि क़ुरान पाक खणी वई आहियां, पोइ बि हू मुंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल तबाह करणु चाहिनि पिया। हुन IG सिंध SSP खरपुर SHO खोड़ा खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में आऊं मजबूर खोड़ा प्रेस क्लब आॾो पंहिंजे ॿारनि समेत पाण साड़ींदसि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।